अज़ीज़ाने गिरामी मुझा बुजुर्गो भाइरो ही जलसो साईं मोहम्मद आलम साहब पांजे वडड़न बिलखुसूस वालदेन जे रूह के रात पहुंचाइण जे लाइ रखियो आहे। दुआ कयो त अल्लाह ताला उन्हनि जी क़बरूं बिश्त जे बागनि में बाग बणाए। जवाहिर रहमत में अल्लाह ताला उन्हनि खे जगह नसीब फरमाए। ऐं साईं मोहम्मद आलम साहब ही जलसो दुआई जलसो इसाले सवाब सां गॾोगॾु इन जे लाइ बि रखियो आहे त चए थो त मुंहिंजा बचड़ा आलम थियनि, मुंहिंजा बचड़ा हाफ़िज़ थियनि। दुआ घुरो सभु चओ त अल्लाह ताला सभिनी जे बचड़नि खे हाफ़िज़ ऐं आलिम बणाए। मुझे अजीजो या वडी अल्लाह ताला जी मेहरबानी जो जिन जे बचड़न के अल्लाह ताला आलिम तो बनाए, जिन जे बचड़न के अल्लाह ताला हाफिज तो बनाए। यह वडे मां वडी नेमत आहे। जैसां भी अल्लाह ताला प्यार कंदो आहे, मोहब्बत कंदो आहे त अल्लाह ताला उन्हनि जे घरनि में आलिम पैदा फरमाईंदो आहे, हाफ़िज़ पैदा फरमाईंदो आहे। कुरान मजीद अल्लाह ताला के वडो प्यारो आहे। पोइ जिन खे अल्लाह चाहींदो आहे उन्हनि खे कुरान मजीद नसीब फरमाईंदो आहे। ज़ालिक फ़ज़लुल्लाह युती मन यशा। हर माण्हूअ खे कुरान मजीद जो इल्मु नसीब न थींदो आहे। हर माण्हूअ खे कुरान मजीद जो हिफ़्ज़ नसीब न थींदो। ये अल्लाह ताला जी चाहत आहे। ये दुआऊं घुरंदा रहंदा कयो त अल्लाह ताला तव्हां असांजे बचड़नि खे आलिम बणाए, हाफ़िज़ बणाए। ये वालिदैन जे मथां लाज़िम आहे। महिनत बि करनि, बचड़नि खे मदरसनि में बि छॾनि ऐं दुआऊं बि घुराइनि। पाण बि दुआऊं घुरनि त अल्लाह साईं असांजे बचड़े खे आलिम बणा, असांजे बचड़े खे हाफ़िज़ बणा। दुआऊं अबे अमा जूं औलाद लाइ पारस दुआऊं भी जरूर घुराइजनि, पर मेहनत करे बचड़नि सां या मोहब्बत कजे जो उन्हनि खे वञी मदरसे में छॾिजे। बचड़नि खे रेढार न करिजे, बकरार न कजे, मिहार न कजे। मदरसे में छॾे मेहनत करे बचड़नि खे आलिम हाफ़िज़ बणाइजे। इहा कुर्बानी ॾियो। छॾियो पंहिंजा बचड़ा मदरसनि ॾे। महिरबानी करे हिम्मत कयो। जे बचड़ा तव्हांजा आलिम बणिजी पिया, हाफ़िज़ बणिजी पिया, अल्लाह जी ज़ात जो कसम आहे दुनिया में भी तव्हांजा बेड़ा पार त आख़िरत में भी तव्हांजा बेड़ा पार। कुरान मजीद में अल्लाह ताला फरमाए
फरमाइए वातसिमू बिल्लाहि व मौलाकुम फन्निअमल मौला व निअमन नसीर। अञा वॾे आवाज़ सां, अञा ईमानी जज़्बे सां लगे तो तव्हां थकी पिया हो, लगे तो तव्हांखे बुख पासा वरता आहिनि, लगे तो जीतन ऐं मच्छरनि तव्हांखे हाणे मुंझायो आहे। जेके क़ुर मजीद जी मोहबत में वेठा वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। ओ फरमाइए वातसिमू बिहब्लिल्लाहि जमीआ। रब फरमायो समूरे जा समूरा कुरान मजीद सां चिबड़ो। तां वॾा भी कुरान मजीद सां चिबड़ो, तां नंढा भी कुरान मजीद सां चिबड़ो, पोड़ा भी कुरान मजीद सां चिबड़ो, मर्दम कुरान मजीद सां चिबड़ो, पर मायूं भी कुरान मजीद सां चिबाड़ियो त अल्लाह फरमायो ता कुटुब कबीले समेत समेत सब जा सब कुरान शरीफ सां चिबड़ो त मां अल्लाह साईं ताके कुटुब कबीले समेत सभिनी खे माफ़ी भी ॾियांव, राज़ी भी थियांव, ताके पंहिंजी ज़ियारत दीदार भी कराए हमेशा जे लाइ सोन जे बंगलनि जो वारिस करे जन्नत में भी विहारियांव। चिबड़ो सब कुरान मजीद परे न भॼो कुरान मजीद, पासीरा न थियो कुरान मजीद। अचो अनीबू इला रब्बिकुम वअस्लिमू लहु। काॾे था वञो, काॾे था भॼो, रब फरमाए थो हेॾे जो मुंहिंजे कुरान शरीफ जे तरफ़। मां तव्हांजे लाइ न कुरान मजीद में हिदायत रखी आहे, हुदल लिन्नास व बय्यिनातिम मिनल हुदा वल फुरक़ान। अञा आस्ते था कयो सुभान अल्लाह, अञा होरियां था कयो सुभान अल्लाह। रब फरमायो तव्हांजे लाइ हिदायत कुरान मजीद, तांजे लाइ रहमत कुरान मजीद में, तांजे लाइ सुकून कुरान मजीद में रखियो। और तांजे दिलनि जो आराम कुरान मजीद आहे, तांजे दिमाग़नि जी फरहत कुरान मजीद आहे। कद जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम व शिफ़ाउन लिमा फ़िस्सुदूर व हुदन व रहमतुल लिल मुमिनीन। अञा वॾी आवाज़ सां रब फरमायो तांजे लाइ सेहत कुरान मजीद में रखी। फरमायो वनुनज़्ज़िलु मिनल कुरान मा व शिफ़ाउन व रहमह
मा व शिफाअ व रहमतुल लिल मुमिनीन। रब फरमायो मां इन कुरान मजीद में तव्हांजे लाइ बरकत ही बरकत रखी आहे। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल्आलमीन नज़ीरा। अञा वॾी आवाज़ सां और मां तव्हांजे लाइ क़ुरान मजीद में इज़्ज़त रखी आहे। ताके जेकॾहिं मां अल्लाह जे तरफ़ों इज़्ज़त खपे थी त मुंहिंजे क़ुरान मजीद सां चिबड़ो। फरमाई या अय्युहन्नास इन्ना खलक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा वजअलनाकुम शुऊबन व क़बाइल लिताअरफू इन्न अक्रमकुम इंदल्लाहि अत्क़ाकुम। रब फरमायो बराबर मां इंसानन में मर्द ऐं मायूं भी पैदा फरमायूं। बराबर मां इंसानन में क़ौमूं ऐं ज़ातूं ऐं कबीला ऐं पाड़ा भी पैदा फरमाया। पर रब फरमायो मुंहिंजी इज़्ज़त वारी नज़र हाँ के मर्द ते नाहे, के माईअ ते नाहे, के पाड़े ते नाहे, के क़ौम ते नाहे, के कबीले ते नाहे, के ज़ात ते नाहे। मुंहिंजी इज़्ज़त वारी नज़र रहमत ऐं बरकत ऐं नूरानियत वारे क़ुरान मजीद ते आहे। पोइ जंहिंजे सीने में क़ुरान मजीद आहे उहे मां अल्लाह जी नज़र में वॾी इज़्ज़त ऐं मान ऐं शान ऐं मर्तबे वारा। इज़्ज़त कमाई अथव त क़ुरान मजीद सां पाण बि चिबड़ो, बचन ॿारनि खे बि चिबाड़ियो, सभु चिबड़ो। इन्न अशराफ उम्मती हमलतुल कुरान। और मुझे प्यारे नबी, मुझे सोने नबी फरमायो वॾे मां वॾी इज़्ज़त वारा तव्हांखे दुनिया में ॾिसणा आहिनि त क़ुरान वारा ॾिसो। जेके क़ुरान जा आलिम आहिनि, जेके क़ुरान जा हाफ़िज़ आहिनि, इहे ई वॾी इज़्ज़त वारा आहिनि, इहे ई वॾे मान ऐं मर्तबे ऐं शान वारा आहिनि। इहे त वॾी इज़्ज़त वारा, पर इन्हनि जे सदके इन्हनि जूं क़ौमूं बि इज़्ज़त वारियूं, कबीला ऐं पाड़ा बि इज़्ज़त वारा बणिजी विया। इन्नल्लाह यरफ़उ बिहाज़ल किताबि अक़वामन व यज़उ बिही आख़रीन। इन कुरान में एडी इज़्ज़त जेको मर्द कुरान मजीद सां चिबड़दो उहो त इज़्ज़त वारो, उहो त मान ऐं शान ऐं मर्तबे वारो बणिजी वेंदो। उनजो सॼो घर त इज़्ज़त वारो, पर उनजी क़ौम ऐं ज़ात ऐं सॼो कबीलो बि इज़्ज़त वारो बणिजी वेंदो। इन्नल्लाह यरफ़उ बिहाज़ल किताबि अक़वामन व यज़उ बिही आख़रीन। बाबा मरूम फरमाईंदो अॻे माण्हू असांखो पुछंदा त साईं जोगी मुस्लमान का काफ़िर?
तो बाबा मरूम फरमाइंदो त हाणे हज़रत मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब जे सूरत में हिकिड़ो आलम पैदा थी पियो। अल्लाह ताला मौलाना सिबगतुल्लाह जोगी साहब खे त वॾी इज़त नसीब फरमाई। माण्हू उन जी ज़ियारत लाइ, उन जे दीदार जे लाइ, उन सां मिलण जे लाइ, उन जे बयान ॿुधण लाइ सिकंदा, पर अल्लाह साईं ज़ात जोगिन खे बि इज़त नसीब फरमाए। अदा ज़ात जोगिन खे इज़त आहे कोन न, ॻाल्हायो ई नथा। या काथों मिली इज़त? हिकिड़े क़ुर वारे जे सदिक़े सभिनी जोगिन खे इज़त मिली। मेखन खे इज़त काथों मिली? हिकिड़े बाबा साईं जे सदिक़े, क़ुर वारे जे सदिक़े। मुझा अजीज़ो, मुझा दोस्तो, मुझा भाइरो, मेहरबानी फरमाए दुआऊं भी घुरो, दुआऊं भी घुरायो, पर बचड़ा मदरसन में भी शक तो बचड़ा ये आलम बणजन, ये हाफिज बणजन। सुभाणे ता मरी वालदेन कबर में पिजंदो पोयों तव्हांजा बचड़ा क़ुरान जूं लोलियूं ॾींदा। अल्लाह से उन्हनि जे मथां रहमत जी बरसात बरसाईंदो, पर तव्हांजे मथां बि रहमत जी बरसात बरसदी। और फरमाए कुल्लु मन अलैहा फान वयब्का वजह रब्बिका ज़ुल जलाल वल इकराम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾी आवाज़ सां अब मरणो अथव कोन न। जॾहिं बचड़ा त आलम करे मरंदो, हाफ़िज़ करे मरंदो, त पढ़ंदा, क़ुरान जी तिलावत कंदा, वाइज़ो कंदा, उन्हनि जे मथां त रहमत वसदी, पर तव्हांजी क़ब्रुनि जे मथां बि रहमत वसदी। इहो सोचो। परे न थियो क़ुरान मजीद, पाण खे बि परे न कयो, बचन ॿारनि खे बि परे न कयो। जेके क़ुरान मजीद परे आहिनि उहे परेशान लॻा पिया। जेके क़ुरान मजीद परे आहिनि उहे मायूस ऐं गमगीन लॻा पिया। और जेके क़ुरान मजीद परे आहिनि उहे धंधा ख़ुदकुशियूं कंदा, अपघात कंदा। वमन आरज़ अन ज़िक्री फ़इन्न लहू मईशतन ज़न्का वनहशुरुहु यौमल क़ियामति अमा। अञा वॾी आवाज़ सां खुदा जी ज़ात जो कसम, मां क़ुरान मजीद खां परे रहण वारनि खे आपघात कंदे ॾिठो। मां क़ुरान मजीद खां परे रहण वारनि खे ख़ुदकशी कंदे ॾिठो। क़ुरान मजीद खां परे रहण वारनि खे मां रोईंदे ॾिठो आहे। मां परेशान हाल ॾिठो आहे उन्हनि खे। तंहिंजे करे मां तव्हां सभिनी खे गुज़ारिश करण आयो आहियां, मिनत करण आयो आहियां, मेड़ करण आयो आहियां, परे न थियो क़ुरान मजीद खां, वेझा थियो क़ुरान मजीद जे। आलम बणायो, बचड़नि खे हाफ़िज़ बणायो। थी सघे त पाण खे बि आलम ऐं हाफ़िज़ बणायो। मेहनत कयो, क़ुरान मजीद खे भाकुर पायो, क़ुरान मजीद जी तिलावत कयो। अर्रहमान
अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमल बयान। अञा वॾे आवाज़ सां सुबह जो कुरान मजीद पढ़ी वरी मंझंदि जो पढ़ो, मंझंदि जो पढ़ी वरी रात जो कुरान जूं लोलियूं ॾियो, पया कुरान शरीफ पढ़ो। यासीन वल कुरानिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम। अल्लाह जी ज़ात जो कसमा कुरान जी तिलावत कंदो, कुरान मजीद सां प्यार कंदो, कुरान मजीद के भाकुर पाईंदो, रब तव्हांखे दुनिया आख़िरत में कामयाब कंदो। मां किताब में वाक्यो पढ़ियो, इंडिया जो वाक्यो। वाक्यो तो अचे त हिकिड़ो मुसलमाननि जो ॻोठ इंडिया में हुया त मुसलमान, पर नाले मात्र मुसलमान हा। का भी वीचारन के दीन जी इस्लाम जी खबर न हुई। एतरा त वीचारा जाहिल हा जो ॻोठ में को माण्हू मरी पवंदो, कोन के गुस्ल ॾियारण वारो न हो, कोन के कफन पाराइण वारो न हो, कोन जी जनाज़े नमाज़ अदा कराइण वारो न हो, कोन के लाद में कबर में लाइण वारो न हो। हुतों हुतों हुननि ॻोठनि मूं वञी को आलिम वठी ईंदा हा, को हाफ़िज़ वठी ईंदा हा, को ॼाण वारो वठी ईंदा हा, जेको मुर्दे के गुस्ल भी ॾियारे, मुर्दे के कफन भी पाराए, मुर्दे जी जनाज़े नमाज़ भी अदा कराए, मुर्दे के लाद में कबर में भी लाए। हाणे ईअं जो सिलसिलो हलंदो रहियो। हिक ॾियारे अहिड़ो इत्तिफ़ाक़ थी पियो जो ॻोठ में माण्हू मरी पियनि, ॾाढा भॻा। होॾे भॻा त मन को आलिम मिले, होॾे भॻा मन को हाफ़िज़ मिले, होॾे भॻा मन को ॼाण वारो मिले, जेको मुर्दे के गुस्ल भी ॾियारे, कफन भी पाराए, नमाज़े जनाज़ा भी अदा कराए, लाद में कबर में भी लाए। भजी भजी थकी विया, पर न आलिम मिलन, न हाफ़िज़ मिलन, न ॼाण वारो मिलन। आख़िर ॻोठ वारा परेशानी जे आलम में ॻोठ जे ॿाहिरों बीह रहिया, हिक ॿिए खे चवनि पिया त छा कयूं हाणे, कीअं कयूं, मुर्दे के कीअं गुस्ल ॾियाराइजे, कीअं कफन पाराइजे, कीअं जनाज़े नमाज़ अदा कराइजे, कीअं मुर्दे के लाद में कबर में लाइजे। हाणे न परेशानीअ में हिकिड़ो सिपाही आहे जेको साइकिल ते रोज़ बरोज़ उन ॻोठ खां गुज़र करे नौकरीअ ते वेंदो हो। उहो सिपाही जो आयो, हीअं जो नज़र करे त ॻोठ वारा उहे परेशान नज़र था अचनि। हिन सिपाहीअ साइकिल खे ब्रेक लॻाए ऐं उन्हनि जे वेझड़ो थियो, चई यारो ॾियो हाल वाल, मां रोज़ हितां गुज़र कंदो आहियां, ड्यूटीअ ते वेंदो आहियां, तव्हांखे एॾो परेशान कॾहिं न ॾिठो आहे, छा ॻाल्हि आहे, सभु रोड ते बीठा हो। चयूंसि त यार ॻाल्हि इहा आहे, असांजे ॻोठ में माण्हू मरी पियो आहे, पर को गुस्ल ॾियाराइण वारो नथो मिले, पर को कफन पाराइण वारो नथो मिले, पर को जनाज़े नमाज़ अदा कराइण वारो नथो मिले।
पर गोलाद में कबर में मुर्दे के लाण वारो न तो मिले असा परेशानी जे आलम में त हाणे कयूं त कयूं छा खाॾे वञूं सिपाही अचनि यार तव्हां परेशान न थियो जेकॾहिं मां सरकार जो सिपाही आहियां तीअं मां मिठड़े नबी मोहम्मद करीम दे दीन जो भी सच्चो सिपाही आहियां मूंखे ख़बर आ मुर्दे के गुस्ल कीअं ॾेराइबो आहे मूंखे ख़बर आ त मुर्दे के कफन कीअं ॾेराइबो आहे मूंखे ख़बर आ कीअं जनाज़े नमाज अदा कराइबी आहे मूंखे ख़बर आहे कीअं लाद में कबर में मुर्दे के लाइबो आहे मांखे सॼी ख़बर आहे मां प्यारे नबी मोहम्मद करीम जो सच्चो गुलाम ऐं आशिक़ आहियां कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। अञा वॾे आवाज़ सां सिपाही जन तव्हां परेशान न थियो जेकॾहिं मां सरकार जो सिपाही आहियां तीअं मोहम्मद करीम मिठड़े जो भी मां सच्चो सिपाही आहियां उनजो भी सच्चो आशिक़ मूंखे सॼी ख़बर आहे कीअं मुर्दे के गुस्ल ॾेराइबो आहे कीअं कफन पाराइबो आहे कीअं जनाज़े नमाज़ अदा कबी आहे कीअं मुर्दे के कबर में लाइबो आहे मूंखे सॼी ख़बर आहे तव्हां परेशान न थियो हलो इंतज़ाम कयो त मां मुर्दे के गुस्ल थो ॾेरायां हिननि ख़ुशीअ में वञी भाज खाधी यकदम इंतज़ाम कयो हिन मुर्दे के सिपाहीअ गुस्ल ॾेरायो कफन भी पाराए जनाज़े नमाज भी अदा कराए लाद में कबर में भी उन मुर्दे के लाथे हाणे तख्ता चाढ़े मण मिटन जा चाढ़े कबर जे मथों सूरह बकरा जो पहिरियों रुकू पढ़े पेरन आल इमरान हेठों बकरा जो आखिरी रुकू पढ़े आखिर में जी तॾे ते दुआ घुरी हाणे सिपाही पंहिंजे ड्यूटीअ ते हलियो सिंगल ते चढ़ी जीअं जो ते ड्यूटीअ ते पहुतो आहे हीअं जो खीसे में हथ विझे त हिनखे नौकरीअ जा कागज़ खीसे में हुया हथ जो हणे त उहे कागज़ हिन जे खीसे में न आहिनि हिन खां रड़ियूं निकिरी वयूं त नौकरीअ जा कागज़ ड्यूटीअ जा कागज़ काथे किरी पिया आहे नौकरीअ जो सुवाल आहे ड्यूटीअ जो सुवाल आहे ड्यूटी हली वेंदी नौकरी हली वेंदी हे वापसि पोइ ते भॻवा सिपाही साइकिल हलाईंदो हलाईंदो अची हुन ॻोठ वारनि वटि तॾे ते पहुतो चइनि त भलाई जो बदिलो भलाई आहे हल जज़ाउल इहसान इल्लल इहसान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां सिपाही जन त भलाई जो बदिलो भलाई आहे मां तव्हां सां भलाई कई हाणे तव्हां बि मूंसां भलाई कई ॻोठ वारनि जो कहिड़ी भलाई कयूं सिपाही खे चऊं त तोखे छा खपे ज़मीन चवे त ज़मीन ॾे पैसा खपनि त पैसा ॾे ॿियो को तुंहिंजो मसइलो आहे त ॿुधाए ॻाल्हि छा आहे चई यारो अल्लाह तव्हांखे ज़मीन बख़्शे ॾे अल्लाह तव्हांखे पैसा बख़्शे ॾे मूंखे पैसनि जी ज़रूरत न आहे ज़मीन जी ज़रूरत न आहे मुझे नौकरी जा कागज ड्यूटी जा कागज हेॾे काथे किरी पिया आहिनि जंहिं बि लधाइनि महिरबानी करे मूंखे ॾियो मुंहिंजी नौकरीअ जो सुवाल आहे नौकरी हली वेंदी सभिनी जो असांखे ख़बर न आहे
आखिर हिकड़े माण्हूअ जो सिपाही के चयईं जॾहिं लाद में तूं मुर्दे के कबर में लाए पियो उन महिल ढूंढड़ो थिए तो उन महिल तुझे खीसे मूं के कागज किरी पिया हुए त कागज टूटी नौकरी जा ना सिपाही जो यही कागज हा मेहरबानी फरमाए मां भलाई कयो मां तहां सां भलाई कई हल जज़ाउल ihsan इल्लल ihsan फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा वॾे आवाज़ सां सभिनी जो त जाई भाई सिपाही असां सां भलाई कई आहे हाणे असां बि भलाई कयूं बाबा वञो बॼणा बेलचा खणी अचो बॼणा वञी बेलचा खणी आया बाबा ने कबर खोटियो कबर खोटण शुरू कयो जिए जो लपा आणंदा वञनि कबर के जिए जो मिट्टी कढंदा वञनि कबर जी तीअं कबर मो खुशबू पई बाहर निकरंदी अचे सुभान अल्लाह जिए मिट्टी परे पई थी वञे तीअं बुकार वधंदा पिया वञनि खुशबू वधंदी पई वञे सिपाही चवे तो जॾहिं सॼी मिट्टी परे थी वई ईअं पियो लॻे ॼण दस्तरनि पीरनि जो दुकान खुली पियो आहे सॼे ॻोठ जा माण्हू अची गॾु थिया ख़ुशबूअ ते सिपाही जो हीअं जो मां तख़्तो मथे खां सभिनी घोड़णियूं निकिरी वयूं माखूं ॿीरड़ियूं निकिरी वयूं हीअं जो नज़र कया त मुर्दो आहे न ज़िंदा लॻो पियो दिल धड़केस थी ऐं कफन त पातली न त कफन वारा उहे कपड़ा लाए काॾे विया बिस्त जो रेशम वारो वॻो पातल إن الله يدخل الذين آمنوا وعملوا الصالحات جنات تجري من تحتها الأنهار يحلون فيها من أساور من ذهب ولؤلؤا ولباسهم فيها حرير जवाब अहिड़ो न वञणो सालनि जी बुख देव ईमानी जज्बे सां जो सुभान अल्लाह मुंहिंजा अज़ीज़ो सिपाही जो तो मां नज़र कयमि त रेशम वारो वॻो पातो पियो त ऐं टूल विहाणो जन्नत जो कंध जे हेठो मुत्तक़ीन अला फुरुशिन बताइनुहा मिन इस्तबरक वजनल जन्नतैन दात फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान अञा वॾे आवाज़ सां जेके क़ुरान शरीफ़ जो करंट लॻे थो वॾे आवाज़ सां सिपाही जो रेशम जो वॻो पट जो हेठों कालीन विछो पियो टूल विहाणो पियो आहे हुन ते कंध रखियो सिधो थियो सुठो पियो आहे
ऐं हिकिड़ो गुलाब जो गुल आहे जेको हिन जे चपनि ते पियो आहे उन मां घाटड़ो घाटड़ो माखीअ जे मिसल टेपड़ो निकिरे थो हिन जे वात में थो वञे हे जीअरनि माण्हुनि वांगुरु उन टेपड़े खे खाई थो वञे अंदरि सभिनी रहियूं कयूं त हे जीअरो आहे जीअरो आहे जीअरो आहे ओ फलाणा पर जवाब न पियो ॾे सिपाहीअ जो मां जीअरो मां तव्हांजे लाइ मरी चुको आहे पर अल्लाह जंहिंखे हिन जो अहिड़ो को अमल वणियो आहे जो क़बर में रब हिन खे ज़िंदा करे क़बर बिश्त जो बाग़ बणाए ॾिनी अथसि सिपाहीअ जो मुंहिंजा कागज़ त पिया मां खणी खीसे में विधा पर मुंहिंजे दिल में ख्याल पैदा थियो त भला मां भी न माखीअ जे मिसल घाटड़े टेपे जो ज़ाइक़ो त वॾा आहे छा सिपाहीअ जो मां अशद वांगुरु गुलाब जे गुल जे ॿाहिरों छॾियमि हुन माखीअ जे मिसल घाटड़ो टेपो निकितो वची मुंहिंजे अशद वांगुरु ते पियो जीअं अल्लाह जी ज़ात जो कसम आहे जॾहिं ज़ुबान सां हुनखे टेपड़े खे लॻायमि त दुनिया जा चस्का ऐं ज़ाइक़ा मां सिपाहीअ खां विसरी विया जिनके ॻाल्हि समझ में आई आहे वॾी आवाज़ सां सुभान अल्लाह सिपाही जो हीअं मां माखीअ जो उहो टेपड़ो खणी ज़ुबान सां लॻायमि घाटड़ो घाटड़ो माखीअ जी मिसल हुयो माखीअ वांगुरु ज़ुबान सां लॻायमि पर हो एॾो त हुन में ज़ाइक़ो हो एॾो त चस्को हो जीअं दुनिया जा चस्का ज़ाइक़ा मूंखां सभु विसरी विया एॾो मज़ो सिपाहीअ जो त दिल त चवे पई त निकिरां न क़बर में वाह जूं हवायूं पियूं हलनि जन्नत जूं दरियूं खुलियूं पियूं वाह जो थदकार लॻो पियो वाह जो कालीन विछो पियो वाह जो टूल वियाणो रखियो पियो पर मूंखे निकिरणो पियो माण्हुनि जी पीउ आख़िर मूंखे बि क़बर पूरणी जे निकितुसि मां ॿार जल्दी तख़्तार कराए मिटी मथां चाढ़े अची मां तॾहिं ते वेठुमि मुंहिंजे दिल ऐं दिमाग़ में हिकिड़ो सुवाल पैदा थियो त सॼा जेके बि ॻोठ वारा आहिनि उहे जाहिल क़िस्म जा माण्हू आहिनि आख़िर हिननि जी हेॾी जिहालत वरी इन ई ॻोठ मां माण्हू मरी वियो आहे उन सां रब वरी एॾी महिरबानी कई आहे आख़िर इन जो कहिड़ो नेकी वारो अमल आहे चई मां पुछा कयो मान तॾहिं वारनि खां ॾियो हाल अहवाल जेको माण्हू मरी वियो आहे हिन जी कहिड़ी नेकी आहे जंहिंजे करे रब हिन खां एॾो राज़ी थियो आहे जो क़बर में ज़िंदा करे क़बर बिश्त जो बाग़ बणाए छॾी अथसि छा कंदो नेकी वारो अमल सभिनी ॻोठ वारनि तॾहिं वारनि चयो त असांखे त ख़बर न आहे वीचारो असां वांगुरु इहो जाहिल अणपढ़ियल हो सिपाहीअ जो मुंहिंजे दिल में ख्याल पैदा थियो मां चयो मान भला पुछा त कयो घर हिकिड़ो मरा वियो वापसि थियो अॼु हुन अहिड़ी ॻाल्हि ॿुधाई चई मूंखां दिमाग़ मां थकाव निकिरी विया हुन चयो चइसि हुनजी घरवारी ॾी चवे ॿियो त मुंहिंजे मुड़ुस जो को नेकी वारो ख़ासि अमल न हो पर इहो अमल ज़रूर हुयसि जो सुबुह सुबुह सां उथंदो हो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम करे क़ुरान मजीद खणंदो हो क़ुरान मजीद खे भाकुर पाईंदो हो 2-3 मिंट क़ुरान मजीद खे भाकुर पातियूं वेठो हूंदो हो वरी क़ुरान मजीद खे अखिड़ियुनि ते घुमाईंदो हो वरी क़ुरान मजीद के चुमणियों ॾींदो वरी क़ुरान मजीद जे सिफ़े सिफ़े ते अखर अखर ते आयत आयत ते आंगुर रखंदो चवंदो ओ अल्लाह साईं हे जेको तो लिखियो आहे इहो बि सच लिखियो आहे हे जेको तो लिखियो आहे इहो बि सच लिखियो आहे मां जाहिल आहियां मां अणपढ़ियल आहियां मूंखे काई ख़बर न आहे पर मुंहिंजो अक़ीदो ईमान आहे जेको तो लिखियो आहे इहो बि सच लिखियो थी हे जेको तो लिखियो आहे इहो बि सच लिखियो थी हे जेको तो लिखियो आहे इहो बि सच लिखियो थी ईअं सिपारनि जा सिपारा क़ुरान मजीद जो विर्द कंदो हो क़ुरान शरीफ़ पढ़ंदो ईअं
अल्लाह ने हे भी सजड़ गयो थी, हे भी सजड़ गयो थी। सिपाही जे दो मोरनियों निकलियो तकरो जाहिल अनपढ़ल कुरान मजीद जाम भाकुर पाए, कुरान मजीद के चिम्यो नहीं, कुरान मजीद के अखिंदे घुमाए, कुरान मजीद जे अखर अखर आयत आयत सिफे सिफे मदा आंगुर रखी चवे मुंजा अल्लाह हे भी तो सजड़ गयो आ, हे भी सजड़ गयो आ। इं पियो विर्द करे, इं पियो पढ़े, उन जे मथो रब एडो मेहरबान जो उनके कब्र में जिंदा करे। कुरान शरीफ जे सदके कब्र बिश्त जो बाग बनाए नींदे, जेको कुरान जो आलम बनबो, हाफिज बनबो या कुरान जी तिलावत कंदो, अल्लाह जो नज़ाला केडी न मेहरबानी कंदो। फकरऊ मा तयस्सर मिनल कुरान। अञा वरी आवाज़ सां, अञा ईमानी जज्बे सां। हाणे तव्हां पाण अंदाज़ो लगायो त हिकिड़ो जाहिल अणपढ़ियल कुरान मजीद के भाकुर पाए, कुरान मजीद के चुमियूं ॾे, अखियुनि ते घुमाए ऐं आयत आयत सिट सिट मथां आंगुर रखी चवे रब हे बि तो सच लिखियो आहे, हे बि तो सच लिखियो आहे, हे बि तो सच लिखियो आहे। उन खां रब एॾो ख़ुशि थो थिए जो हुनखे क़ब्र में ज़िंदा करे सॼी क़ब्र बिश्त जो बाग थो बणाए ॾे। ऐं जेको आलिम थो बणिजे, जेको हाफ़िज़ थो बणिजे, जेको क़ुरान शरीफ़ जी तिलावत थो करे या नाज़र आई त अल्लाह से उन जे मथां ताला केॾी न महिरबानी कंदो। अॼु कहिड़ा कहिड़ा इरादो था कयो, इंशाअल्लाह बचड़ा आलिम कंदासीं, जो बचड़ा हाफ़िज़ कंदासीं ऐं जो पाण बि क़ुरान जी तिलावत कंदासीं। الذين آتيناهم الكتاب يتلونه حق تلاوته أولئك يؤمنون। यो हक़ कुरान मजीद जो रोज़ानो रोज़ सां कुरान शरीफ जो सिपारो तिलावत कयो। अदा मता पिछादो थिया महीने में ॾींहं घणा कुरान मजीद जा सिपारा हिसाब सोलो लोगो पियो आहे। रोज़ानो रोज़ हिकिड़ो सिपारो कुरान जी तिलावत कयो। खुदा जी ज़ात जो कसम आहे दुनिया में भी आबाद, पर जॾहिं मरी क़ब्र में पुॼंदो इहो ई कुरान मजीद क़ब्र में अची तव्हां सां भाकुर पाईंदो। नबी ने फरमायो कुरान मजीद जो आशिक़, कुरान मजीद जो आलिम, कुरान जो हाफिज़, कुरान जो आमिल मरी क़ब्र में तो पुॼे, कुरान मजीद जी भाको तो पाए। फरमाइश तो कुमिया हबीबी, ओ मुंहिंजा यार उथ त सयूं। हैरान थी पुछा थो करे मनंद सही तू केरु आहे? अबो क़ब्र में न आयो, अम्मा मिठी क़ब्र में न आई, घरवारी न आई, बच्चा ॿार न आया, भाइर न आया, भेनियूं न आयूं, तू केरु आहे? कुरान मजीद जवाब में फरमाए दो न कुरान मजीद। अञा वॾे आवाज़ सां पदा अहिड़े यार सां यारी पकी कजे कि न कची ॻाल्हायो ई नथा। हैरान थी करे कुरान शरीफ को पुॼे थो साईं तूं केरु आहे? कुरान जो वेंदो मां कुरान मजीद। ओ कुरान जा जो कुरान मजीद को पुॼा थो करे साईं, भला केतिरो वक़्तु मूंसां गॾु हूंदे? साल, हिकु साल, 2 साल, 5 साल, 10 साल, घणा साल? कुरान मजीद जवाब में फरमाईंदो यार मां तोसां जन्नत ताईं निभाईंदो आहियां जीअं तूं मूंसां आख़िरी दम ताईं निभायो। मां तोसां क़ब्र में गॾी गॾा, पर जॾहिं क़यामत थींदी, महशर जो मैदान थींदो,
जॾहिं अल्लाह ने सभिनी खे उथारींदो उन ॾिहाड़े ते जंहिं ॾिहाड़े ते इज़ा ज़ुल्ज़िलतिल अर्ज़ु ज़िल्ज़ालहा व अख़रजतिल अर्ज़ु अस्क़ालहा व क़ालल इंसानु मा लहा जंहिं ॾिहाड़े ते इज़ा शम्सु कुव्विरत वइज़न नुजूमु कदरत वइज़ल जिबालु सुय्यरत जंहिं ॾिहाड़े ते अल क़ारिअतु मल क़ारिअ वमा अदराक मल क़ारिअ जंहिं ॾिहाड़े ते वई दुखान आसमान दूं थी उॾामी वेंदा जंहिं ॾिहाड़े ते टामे वारी ज़मीन जंहिं ॾिहाड़े ते सिजने जे वांगुरु अची मथां बीहंदो उन ॾिहाड़े ते कुरान मजीद पंहिंजनि परवाननि खे पंहिंजनि आशिक़नि खे उॾारींदो मा युमसिकुहुन्न इल्लर रहमान नबी ज़ैनन फरमायो पुट मथे त नज़र कयो छा था नज़र अचनि जीअं पखी परंदा आहिनि साईं फरमायो कीअं था उॾनि साईं परनि सां था उॾनि नबी साईं फरमायो वल्लाह जीअं दुनिया जे जहान में तव्हांखे पखी परंदा परंदा परवाज़ कंदे नज़र था अचनि ईअं क़ुरान मजीद वारा क़यामत जे ॾिहाड़े क़ुरान जा हाफ़िज़ क़ुरान जा आलिम क़ुरान जा आमिल क़ुरान जी तिलावत करण वारा क़ुरान मजीद ॿुधण वारा क़ुरान मजीद समझण वारा क़ुरान ते ज़िंदगी गुज़ारण वारा ईअं महशर जे मैदान में उॾंदा क़ुरान मजीद पंहिंजनि आशिक़नि खे उॾारींदो हिकिड़ो पर सूरे बक़रा जो ॾींदो ॿियो आल इमरान जो पर ॾेई उॾारे वञी रब रहमान जी ज़ियारत दीदार कराईंदो दीदार कराईंदो दीदार कराईंदो पंहिंजे मालिक जो दीदार और मुझे आजीज़ो कुरान मजीद ज़ियारत कराईंदो रब रहमान जी फमन कान यरजू लिक़ा रब्बि फलियअमल अमलन सालिहा वला युश्रिक बिइबादति रब्बिही अहदा कुरान मजीद अल्लाह जो दीदार कराए वरी कुरान मजीद प्यारे नबी मोहम्मद करीम जो दीदार कराईंदो वरी पंहिंजनि आशिक़नि खे कुरान मजीद सवाल नबियनि जी ज़ियारत कराईंदो वरी सवाल नबियनि जे असहाब नाल बेतुज़ा मिलाईंदो वरी ख़ास तौर ते प्यारे नबी मोहम्मद करीम जे गुलामनि सां मिलाईंदो अबू बकर सिद्दीक़ जी ज़ियारत कराए उमर फारूक जी ज़ियारत कराए उस्मान गनी जी ज़ियारत कराए अली मुर्तज़ा जी ज़ियारत कराए हज़रत बिलाल सुहैब अम्मार जी ज़ियारत कराए हज़रत इमाम हसन हुसैन शहज़ादनि जी ज़ियारत दीदार कराए कुरान मजीद पंहिंजनि यारनि खे पंहिंजनि हाफ़िज़नि खे पंहिंजनि आलिमनि खे पंहिंजनि आमिलनि खे पंहिंजी तिलावत करण वारनि खे पंहिंजी तिलावत ॿुधण वारनि खे पंहिंजनि ॿुधण वारनि खे सम्झण वारनि खे पंहिंजे चवण ते ज़िंदगी गुज़ारण वारनि खे कुरान मजीद उॾारे वञी जन्नत में विहारींदो فبأي آلاء ربكما تكذبان अञा वॾे आवाज़ सां अञा ईमानी जज़्बे सां पोदा अहिड़े क़ुरान मजीद सां निभायूं कनि न केड़ा केड़ा जो इरादो पक्को था कयो इंशाअल्लाह कुरान मजीद सां निभाईंदासीं कुरान जी तिलावत कंदासीं जो बचड़ा आलिम कंदासीं बचड़ा हाफ़िज़ कंदासीं जन्नत थी विराइजे रब रहमान जो प्यार तो विराइजे कुरान वारनि सां दीदार तो रब जो विराइजे कुरान वारनि सां नबी मोहम्मद करीम जो दीदार तो विराइजे कुरान मजीद वारनि सां तंहिंजे करे कुरान मजीद सां प्यार
फरमाइए वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नतान। जो सुभान अल्लाह आस्ते था क्यों सुभान अल्लाह अञा हो रहा था क्यों सुभान अल्लाह जेके कुरान जे आशिक वत मथे खणी जो सुभान अल्लाह। फरमाइए वलिमन खाफ मकाम रब्बी जन्नतान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। जिनके कुरान जो करंट लगो आहे वॾे आवाज़ सां अॼु सभु इरादो कयो जो इंशाअल्लाह कुरान मजीद वारी रसीअ सां हथ मज़बूत कंदासीं। कंदो महिनत बस मुंहिंजो इहो ई अर्ज़ु आहे मुझे यही गुजारिश है मुझे वरी सफर करणो आहे पोइ ते मां दुआ थो करियां अल्लाह ताला मुंहिंजा टूटा फूटा अल्फाज मंज़ूर मक़बूल फरमाए। सही मोहम्मद आलम साहब जी अल्लाह मेहनत कबूल फरमाए। अल्लाह उन जे वॾड़नि जी रूह खे राहत नसीब फरमाए। अल्लाह ताला उन जे बचड़नि खे आलम हाफ़िज़ बणाए। सभिनी जे अल्लाह बचड़नि खे आलम हाफ़िज़ बणाए। हाणे वीचारो हे असांजो भाउ आहे मुजाहिद इम्तियाज़ अली चांडियो साहब हे वीचारो